नहीं विलादत भी चौपा सादता संजन जाया अमाम ना चयो चईंद वेठी मके में आ शाम जो मारू अखिन सां पई ॾिसां इएं लाइट बरी वई झटन गुज़री दाई सफिया चयो दरवाज़ो खुलियो आहे खड़कियो आहे दरवाज़े ते जो मां वञा अच्छी दाढ़ीअ वारा पोड़ा बीठा अच्छी दाढ़ीअ वारा पटका बधा पिया अथनि पुछो मां अवां केरु कंहिं सां तौरे तयार न कीअं आया हो चयईं असांजे किताबनि में लिखियल हो फलाणी तारीख़ ते अरबी मोहम्मद जमल हो उन्हनि जो दीदार बि करण आया हुजूर जे अम्मागे मुबारक भी ॾियण आया उहे ज़ियारत करे विया आसमान खां मलाइक लही आया ज़ियारत कयूं मुबारक भी ॾिनऊं ज़ियारत करे विया आख़िर में जिब्रील आयो अमामना के जिन बच्चों का दिया सुतो पियो अच्छो कपड़ो मुंह मुबारक तो परे करे ज़ियारत जो कई छा पियो चई जिब्रील अरे मोहम्मद जी अम्मा आदम खां वठी ईसा नबी ताईं जेके नबी आया उहे भी मां ॾिठा पर मोहम्मद करीम जहिड़ो असीम मां जिब्रील जे अखे ॾिठो ई न आहे तॾहिं त क़ुरान बि चए थो वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा वद्दअक रब्बुक वमा कला वलल-आखिरत खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरला हुजूर जे चेहरे जो बयान कुरान में जुल्फन जो बयान कुरान में असांजे नबी के चई सोना तव्हां जे लाइ दुनिया खां आखिरत भली आहे सदको वञा दिलबर नबी तो वरी चई सोना एतिरो मां था कंदो मां जो तूं राज़ी थी वेने हेरे कंदे सारो जहान तो चए अल्लाह राज़ी थे सखी सखावत था कन अल्लाह राज़ी थे आलम रात ॾींहं पिया था क़ुरान पढ़नि अल्लाह राज़ी थे कारी साहब अवां असांजे बचड़नि खे था पढ़ाइनि अल्लाह राज़ी थे बूढ़ा था चवनि रब राज़ी थे जवान चवनि रब राज़ी थे अमीर चवनि रब राज़ी थे गरीब चवनि रब राज़ी थे मारे कंदे सारो जहान तो चए रब राज़ी थे सारा नबी चवन रब राज़ी थे सहाबी था चवन रब राज़ी थे अहल बैत था चवन रब राज़ी थे पर अल्लाह तो कुरान में चवे सोना नबी सब था चवन त तू राज़ी थी पर मां अल्लाह कुरान में तो चवा मां अल्लाह तोखे राज़ी कंदो वलसौफ युतीक रब्बुक फतरला अल्लाह करे अहिड़े नबीअ जो चो निंड में दीदार थी